लतीफ़ वटि पाण पढ़ाइण नाहे। असां वटि बदकिस्मती आहे त असां को हिकिड़ो किताबु लिखी पोइ वरी दाहूं कंदा आहियूं त असांखे एवॉर्ड ॾियो। असां वटि बदकिस्मती आहे त असां को थोरो को का ॿ टे किताब काविश जा कालम लिखी पोइ का चेयर घुरंदा आहियूं। बदकिस्मती आहे त ॿ टे शाइरियूं करे पोइ असां चवंदा आहियूं त असांखे वीसीशिप मुंहिंजो हक़ु आहे। मतिलबु नंढियूं नंढियुनि शयुनि खे लतीफ़ पोइ असां उते खपी था वञूं। ओ सोहणीअ खे लतीफ़ ओ समाज चयो त सदा वञ म सोहणी ऊंधाई अधु राति वऊं पिरियां ॾे प्रभात ॾे ॾेठारी ॾींहं में। चए थो त तूं आशिक़ आहीं, तूं महबूब ॾांहुं वञी थी त तूं सॼे ॾींहं जो वञ, तूं राति जो खणियो दिलो ऐं वञी थी गुत हणी वरी वापसि थी अचे, महसूसु कराईंदी त कुझु बि कोन्हे, ईअं वेठी आहे बसि खाए रहे। लतीफ़ पंहिंजे किरदारनि खे थोरो सवाल जवाब दा करे थी। चए थो त ॾाढो ख़ूबसूरत जवाबु ॾिए थो। चए थो त वरसा अंधारी राति खूह चांडरोणी चांडराणा ओरे मेहारा पसां न मुंह ॿिए कंहिंजो। चए थी त तूं चवीं थो त ॾींहुं हुजे, पर आऊं त चवां थी त चांडरो की राति बि न हुजे। ॾींहं जो त आऊं ख़लक़ ॾिसंदुसि, मूंखे ख़लक़ ॾिठो थी, कोई शुकुन मञणो मूंखे आहे, मूंखे गाफ़िल न आहे थियणो। जेकॾहिं मूंखे ख़लक़ ॾिठो त ख़लक़ त हुई गाफ़िल आहे, पर आऊं त सिराते मुस्तक़ीम ते हुजां न। चए थी त मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे त आऊं चवां थी त राति अंधेरी हुजे, छो जो कंहिं अज़ीम मंज़िल ते वञण जे लाइ तव्हांखे कंहिं रोशनीअ जो बि सहारे जी ज़रूरत न आहे। असां त ख़ामख़ा साईं मूं वटि वसीला न आहिनि, चवंदा आहियूं वसीला न आहिनि, ट्रक विंगी वर घणा कतिया कोजाड़ो कापायती। चए थी त आऊं इन लाइ कमु कोन थी करे सघां, छो जो मुंहिंजो जेको अर्ट जी जेका ट्रक आहे उहा विंगी आहे, माना उहो अर्ट सही नथो हली सघे। कापे मंझा केतिरो आणिया उधारो जे वरॾे वारो त सूंहा सर तिन विच में। चए थी त हाणे मुंहिंजो अर्ट ओलाणिजी वियो आहे, ट्रक विंगी आहे, ऐं उनजे करे उधार आणे 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 थकिजी पई आहियां। पोइ त पोइ जी कॾहिं ॿियो को जे वरॾे वारो त सूंहा ॿियो को अचे मूंखे सपोर्ट ॾे त पोइ आऊं कमु सुठो करे सघां। चए थो त भॻोई सां भेर जासी रतो रास न थिए। चए थो इहो टुटल वंग आहे न, असां वटि छा आहे वसीला न आहिनि। हिकिड़ो त अॻे ई हुन में जे दरियाह जे तरे में आहियूं, जहालत असां वटि आहे, नशो असां वटि आहे, हेड़ा हेड़ा ही गलीज़ जेके हुकुमरान जेके ॼट जा पुट उहे असां ते हुकुमरानी कनि था, दादागीर मनशियात फरोश, जिते तव्हांजा थाणा जेके आहिनि उहे मनशियात हलाइनि, जज विकजनि, जनरल विकजनि, उन समाज में असीं चऊं था त असांजी ट्रक विंगी आहे। लतीफ़ चए थो त भाॻोई सां भेर जासी रतो रास न थिए। चए थो जॾहिं वसीला न हूंदा, वसीलनि खे हासिल करण जे लाइ त कमु करिणो आहे न। हाणे तूं चवें थी त वसीला अचनि पोइ कमु करियां, वसीला त ईंदा ई कोन, कम सां वसीला ईंदा न। बुरीअ बेखारी असीं हारी हॾ महेर। चए थो त इहो बुरो वक़्तु जेको आहे न, इहो बेकार वक़्तु बुरो अथई, कत कतंदी केरु नई सी न ॼाणी। सवेर असां ॻाल्हि कई पई त हीअ जेका हींअर टेक्नोलॉजीअ जो AI आहे, पोइ कॉर्पोरेशन जो माफ़िया असां ते जेका मढ़जी वई आहे, पोइ असां सभु हींअर साइकोलॉजिकल हिकिड़ा बीमार थी विया आहियूं। इन जे लाइ त असां भॻल तारीख़ चवे थी त कपिड़ो हितां ठहंदो हुयो, का तारीख़ चवे थी त चमड़े जी रंगत कमाल जी थींदी, तारीख़ चवे थी त बारूद हितां वेंदो हुयो, तारीख़ चवे थी त नीर हितां वेंदो हुयो। उन मां उन क़ौम जा फ़र्द जेकॾहिं झोली खणी पिननि त पोइ लतीफ़ जे फ़िक्र ते असां न आहियूं।